दखण शहर जो बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल केतरनि सालनि खां बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। स्कूल में क्लासनि खामीदे अमले ऐं फर्नीचर समेत किताबनि जी पिण शदीद खोट आहे, जंहिंजे करे शागिर्दनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। ठेकेदार स्कूल की इमारत जो कम अध में छे गुम थी वियो आहे, जंहिं सबब क्लासरूम रहण सबब ॿारड़ा सोढ़ में वेही तालीम हासिल करे रहा आहिनि। स्कूल में चौकीदार ऐं स्वीपर की पोस्ट खाली होने करे स्कूल गंदगी के वर चढ़ियल आहे ऐं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। असांजे स्कूल में ज़रूरत इहा आहे त असांजे ग्राउंड जो सफ़ा ख़राब थी वियो आहे ऐं जेको पार्क हूंदो उहो सफ़ा ख़राब थियो, हुनखे सर माना असांखे रांदि खेॾण लाइ कुझु न आहे ऐं लैब आहे असांखे, उन लाइ टीचर्स वग़ैरह न आहे, कंप्यूटर लैब आहे, उन लाइ टीचर्स वग़ैरह असांखे खपनि। हायर सेकेंडरी स्कूल आहे, हिकु वॾी लेवल ते स्कूल आहे सर। ॿारहीं यारहीं हिन में ऐं शागिर्द हिकु सुठो इंट्रस्ट वठंदा हिन इलाइक़े में। हिन खां वॾी लेवल जो स्कूल कोन्हे को, माना हिन में कॉलेज लेवल जो लेवल, उन हिसाब सां हिन में सहूलियतूं घटि ऐं न हुजण जे बराबरि आहिनि। उहो छो त ॿार अॼुकल्ह जो थ्योरी जो दौरु न आहे सर, प्रैक्टिकल जो दौरु आहे। जेसि ताणी ॿार खे प्रैक्टिकल न मिलंदो, जेका शइ असां पढ़ायूं था उनखे विज़िबिलिटी ऐं उनखे उहो विजुअलाइज़ न मिलंदो त ॿार कॾहिं बि न सम्झी सघंदो। उहो ई रटो हणी हणी ॿार उहो ई लिखी लिखी करे ॿार हिन जो कॉन्सेप्ट ॾींदो आहे, फेयर कापी ठाहींदुमि, उस्ताद खे मारींदो ऐं मां रखंदुमि। जेसि ताईं पेड वञी लैब में वञी करे जेको गवर्नमेंट जेको पॉलिसी आहे त यारहीं ॿारहीं नाईं नईं खे तव्हां लैब में वञी प्रैक्टिकल करायो, उहे शयूं असां वटि आहिनि ई न। हिकु असांजी कंप्यूटर लैब मिली, उन में बि असां पंहिंजो वसवार जेतिरो थी सघियो असां कयोसीं, उनखे खोलियोसीं कयोसीं। 5 सालनि खां बंदि पई, त बि उहा बि हिन वक़्तु उहा बि असां खां कट ऑफ थी वई आहे। के वजूहात जे करे, उहा वजूहात कहिड़ियूं बि आहिनि, उहे सामान बि दरपद लॻो पियो आहे, उहे बि कोन्हनि खे, छो त IT जो दौरु आहे। हिन दौर में अगरि ॿार टेक्नोलॉजी खां परते आहे त मां सम्झां थो उहो ॿार यूनिवर्सिटी में वञी करे छा करे सघे थो, मां नथो सम्झी सघां। हिकु त हिन साल किताब इलाही घटि आया ऐं किताब स्कूलनि में मिली न सघिया आहिनि, तंहिंजे करे असांजो जेको कोर्स आहे तक़रीबन असां हिकिड़ी किताब ते सॼे कोर्स खे कवर कयूं वेठा आहियूं। सो इन जे करे मां रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे आला ऑफिसरनि खे त महिरबानी करे किताब असांजे स्कूल में न आहिनि, हिनमहिल ताईं उहे पूरा कराए ॾियो। ॿियो जेका आम ऐं मेन असांजी जेका रिक्वेस्ट आहे हिते स्कूल में, उहा हितां जी जेका कंप्यूटर लैब आहे उहा हिन वक़्तु असां वटि अवेलेबल आहे। उते कंप्यूटर्स वग़ैरह बि अवेलेबल आहिनि, पर इहो आहे त उहे फ़ाल न आहिनि, उहे हलनि नथा। उनजे लाइ प्रॉपर असां वटि उस्ताद कोन्हे को जेको उन कंप्यूटर जी जेका लैब आहे उनखे अची संभाले। ऐं केमिकल लेबॉरेटरीज़ जे हवाले सां मां रिक्वेस्ट पिणु कंदुमि, असां वटि केमिकल लेबॉरेटरी पिणु आहे हिते, ठीकु आहे, पर उहा हिते फ़ाल न आहे। उनजे लाइ जेका असां वटि इंस्ट्रूमेंट आहिनि उन्हनि जी बि पिणु खोटताई आहे हिते। इलाही इंस्ट्रूमेंट असां वटि आहिनि कोन, इलाही वक़्त खां इंस्ट्रूमेंट जेके पिया आहिनि या केमिकल्स पिया आहिनि उहे नाकारा थी विया आहिनि। उन्हनि जी न अहिड़े क़िस्म जी का मरमत आहे, न ई उनजे हवाले सां का बजट अचे थी। अगर का बजट आई भी आहे त उनजे हवाले सां असांखे कंफर्म न आहे। असां वटि जेके सहूलियतूं न आहिनि, उन में असां वटि ग्राउंड न आहे, असां वटि जेके आहिनि पटेवाला न आहिनि, असांजे हिते जेके आहिनि पखनि जूं जेके तारा आहिनि उहे बि चोरी थी वञनि, ऐं असां वटि चौकीदार माना उहे असां वटि न आहिनि। ऐं उन खां अलावा असां वटि जेको आहे ठेकेदार माना सही कमु नथो करे। असांजो माना घुमी घुमी असांजे पेरनि में इलाही जेके आहिनि सुरोटनि ते पेरनि में सूरु पइजी वियो आहे। असां वटि इलाही माना मुश्किलात आहे जी, उस्तादनि जी बि असां वटि इलाही कमी आहे। असां वटि उस्ताद बि इलाही माना घटि आहिनि, पाणी न आहे या नलका कूलरनि में हे हो, ॿियो उस्ताद घटि आहिनि, पढ़ाई बि अहिड़ी नथी हले, फर्नीचर बि न आहे, क्लास रथा पिया आहिनि, 3 ॼणा वेठा आहियूं हिकिड़ी डेस्क ते। पाणी न आहे, इलाही स्कूल साल थी वियो आहे, रथा पिया आहिनि, ठाहिण लाइ बेंचूं न आहिनि, 3 ॼणा वेठा आहियूं हिकु बेंच ते, सहूलियतूं न आहिनि। ॾाढो गंद किचिरो आहे ऐं असांजो स्कूल में वॉशरूम वग़ैरह कुझु घटि आहिनि ऐं हिन साल जेका किताब वग़ैरह आया उहे बि घटि आया, उन करे असांजी पढ़ाई में कोई मुश्किलातूं अचनि थियूं। असांजे ग्राउंड बि न आहे खेॾण जे लाइ, इहे असांखे खोट घुरिजे। किताब न मिला आहिनि, किताब स्कूलनि में घटि आहिनि। कम से कम इंतज़ाम आहे की असां जेको आहे हिकु रिक्वेस्ट था कनि था, महिरबानी करे 9th जा किताब ॾियण असांखे। अच्छा, ऐं 6th के 9th के किताब बि कोन मिला आहिनि असांजे क्लास में। असांजे स्कूल में ज़रूरत इहा आहे त असांजे ग्राउंड जेको आहे सफ़ा ख़राब थी वियो आहे ऐं जेको पार्क हूंदो उहो सफ़ा ख़राब थियो, हुनखे सर माना असांखे रांदि खेॾण लाइ कुझु न आहे ऐं लैब आहे असांखे, उन लाइ टीचर्स वग़ैरह न आहे, कंप्यूटर लैब आहे, उन लाइ टीचर्स वग़ैरह असांखे खपनि। ऐं हींअर जेको असां साइंसी दौरु आहे, कंप्यूटर दौरु, असां लाइ टीचर खपिया वञनि असांखे। हिन वक़्तु स्टाफ जी सख़्तु कमी आहे। तक़रीबन 1300 जे लॻभॻि शागिर्द हिते एडमिट आहिनि
पर उनजे बावजूदि उस्ताद विञाए कोन्हनि। हायर सेकेंडरी जो अमलो आहे ई कोन, सिर्फ़ु फ़क़ति हिकिड़ो स्टेज आहे, हिकिड़ो सब्जेक्ट स्टेज आहे जेको 500 शागिर्दनि सां मेल फीमेल 500 शागिर्दनि खे पढ़ाए थो। असांखे महिरबानी करे इहो अमलो हायर सेकेंडरीअ जो, उनखां अलावा हाई स्कूल जो बि इहो हाल आहे त बिना उस्ताद आहिनि ई कोन। 40% अमलो बि असां वटि न आहे। 40% हुजे 50% हुजे, कुझु कमल 40% ते छा हली सघे। जेसिताईं अॼु हिन वक़्तु 23 जा पोस्टियूं आहिनि, उन्हनि मां आन वर्क सिर्फ़ु 3 था कनि, जॾहिं त 20 पोस्टियूं असां वटि विकण पियूं आहिनि। हाणे उनखां अलावा बिल्डिंग जो सख़्तु मसइलो आहे, क्लासिस आहिनि कोन। असांजा 8 कमरा जेके आहिनि अंडर कंस्ट्रक्शन, जेके ड्राई त विया आहिनि, पर उन्हनि जो तामीराती कमु बिल्कुलु बिना साल खां वठी बंदि आहे। पोइ जीअं कमु ड्राई विया आहिनि त वरी उनखे इम्प्रूव करण लाइ तयारु न आहिनि। असां अलाए कहिड़े नमूने सां उन शागिर्दनि खे विहारे करे हिनजे बावजूदि अलाए कीअं क्लास हलायूं था। सख़्तु बिल्डिंग जी खोट आहे। बिल्कुलु डी.सी. साहिब सां मां उते ऑफिस में वञी मां पंहिंजो इहा याददाश्त डी.सी. साहिब खे सॼो मां इहो अर्ज़ु करे आयुमि। डी.सी. साहिब मूंखां डिमांडियूं सभु लिखी वरितियूं, चई त बिल्कुलु तव्हांजी असां हिन ते अमल कंदासीं, तव्हांखे इहो पुराव करे ॾींदासीं। पर अॼु ॾींहं ताईं असां वटि कुझु कोन थियो आहे। अमले जी कोटा चौकीदार बिना आहे कोन। हिन जी स्कूल जी सफ़ाई सुथराई थींदी आहे स्वीपर सां, स्वीपर जी पोस्ट विकण पई आहे। हाणे अमलो कीअं स्कूल सॼो असांजो सफ़ाईअ जो ॾाढो तकलीफ़ आहे। असां वटि टीचिंग स्टाफ तमामु कोन्हे ऐं 27 पोस्टियूं असांजो टीचिंग स्टाफ जो ख़ाली पयूं आहिनि, जॾहिं वर्किंग स्टाफ जेको असांजो आहे उस्तादनि जो उहो आहे 18 ऐं असां वटि स्टूडेंट्स जेके आहिनि 800 प्लस आहिनि, एडमिशन हले बि थी। ऐं उनखां अलावा असांजी बिल्डिंग ॾिसो था, तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां उनजी स्क्रीन वग़ैरह वरिती हूंदी। 10-11 कमरा असांजा ठेकेदार ठाराए वियो आहे, उनखे साल थियो आहे ऐं न का रिपेयर आहे न का नई बिल्डिंग आहे। ऐं हिते ॾिसो था त पथर फोड़ पिया आहिनि, काॾे को रस्तो अचण वञण जो असांखे आहे ई कोन। ॿार परेशान आहिनि, तव्हांखे केतिरा ई ॿार असांजा हिते हिन ते घुमी घुमी फटिजी पिया आहिनि। ऐं उनखां अलावा असांजे स्कूल खे चौकीदार कोन्हे गुज़िरियल 5-6 सालनि खां वठी। ऐं चौकीदार न हुजण जे बावजूदि असांजूं चोरियूं थियनि थियूं, काथो तार वई, काथो सोलर जी प्लेट वई, काथो को बल्ब भॼी वियो। असां मथे इंतिज़ामिया खे ड्राफ्टिंग करे चुका आहियूं त स्कूल हेॾो सारो इदारो आहे, उनखां अलावा असांजो रिकॉर्ड बि महफ़ूज़ न आहे। जेकॾहिं चौकीदार न हूंदो त पहिरीं असांजी डिमांड इहा आहे त असांखे चौकीदार बि मिले ऐं उनखां अलावा उस्तादनि बि तमामु घणी खोट आहे। कमरा जेके आहिनि असांखे ॿारनि जी पढ़ाईअ लाइ तमामु नाकाफ़ी आहिनि। ऐं मथे जेके क्लास असांजा आहिनि 9-10 उते 100 खां वधीक हर हिकु सेशन में असांजो शागिर्द आहे। 120, 130 छा इहो मुमकिन आहे त 150 शागिर्द उस्ताद हिकिड़ी क्लास में वेही पढ़ाए सघे। कमरनि जी बि खोट आहे लातादाद। ऐं उनखां अलावा पंहिंजो उस्तादनि जी बि खोट आहे, पटेवालनि जी खोट आहे, घणी खोट आहे। ऐं असांजो हेॾो सारो कंप्यूटर जो हाल हो जंहिंमें लखनि जो मटीरियल हुयो गवर्नमेंट जे तरफ़ खां असांखे मिलियल, उहो बि असांजो सामान हेॾे होॾे पियो आहे। शागिर्दनि ऐं उस्तादनि सिंध हुकूमत ऐं तालीम खाते खां मुतालबो कयो आहे त स्कूल जे बुनियादी मसइलनि ते ध्यानु धरे मसइला हल कया वञनि त जीअं शागिर्दनि खे मयारी तालीम मिली सघे।